आई नाज़रीन, सिंध सूबे में तलीमी एमरजेंसी जी पत वाइकी घोटकी ज़िले जो गवर्नमेंट मिडिल स्कूल वधणमर में 8 सालन खां JST जूं 2 पोस्टूं ख़ाली पियल आहिनि, पर हिन महिल ताईं उस्तादनि जी मुक़ररी न थी सघी आहे, जंहिं सबबु ॿारनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे सियासी समाजी अॻवान मोहतरम अमानुल्लाह महर साहब। अस्सलाम वालेकुम अमानुल्लाह साहब। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जी साईं। अमानुल्लाह साहब, वॾी महिरबानी ऐं असांखे टाइम ॾिनो। साईं, मुंहिंजा इहो ॿुधाइजो त जेकी गवर्नमेंट मिडिल स्कूल वधणमर में मुक़ररी उस्तादनि जी नाहे थी सघी, हिन जो सबबु कहिड़ो आहे? असुल सबबु त जेकॾहिं इन जी खोजना कजे थी त इहो सॼो गवर्नमेंट ते वञे थो न, त इहा गवर्नमेंट जी बेहसी ऐं माना बेतवजही जे करे असांजो सॼो सिस्टम ते हिकिड़ा नाकारी असर पिया थियनि। ठीकु आहे न, उहे पंहिंजे इदारनि ते बहितर नज़र नथा रखनि पिया। ऐं जेकॾहिं उन्हनि हिकु इदारे ते सुठी नज़र ऐं सही नज़र हुजे त असांजा स्कूल बि आबाद थी वञनि, त असांजा नौजवान बि आबाद थी वञनि न पढ़ाई जे हिसाब सां। सही। अच्छा, इहो ॿुधाइजो त साईं, तइलीम खाते जे हवाले सां जेके मुक़ररियूं हाणे थियूं बि आहिनि, उन्हनि में छा वधणमर जे हवाले सां का पोस्टिंग थी आहे या हिन वक़्त ताईं पोस्टिंग बि न आहे थी? जेके 2 JST जूं पोस्टूं ख़ाली आहिनि। अफ़सोस सां चवणो थो पवे त जेके अमलदार सॻोरा आहिनि न, उन्हनि जी इन ॻाल्हियुनि ते नज़र ई कोन्हे त को असांजो स्कूल बि आहे ऐं उते जेकी SNE पास थियल आहे उन ते कहिड़ी मुक़ररु थियल आहे। ठीकु आहे न, ईअं सम्झूं था त ॼणो उन्हनि जे ख़्याल खां, उनजी दिलि खां, उनजे दिमाग़ खां, उनजी नज़र खां इहे स्कूल वांझियल आहिनि ऐं विसरी विया आहिनि। ठीकु आहे न, ऐं उहे बसि पंहिंजे कुर्सियुनि ते का शो पीस बणिया वेठा आहिनि। जेकॾहिं उहे इन स्कूलनि ते नज़र करनि, उन्हनि जे तालीम ते नज़र कनि त उन्हनि जे आॾो इहो ख़ाल नज़र अचे ऐं उहो ख़ाल पुर करे छॾनि ऐं उस्ताद उते भर्ती जेके नवां थिया आहिनि मोकिले छॾनि या का एडजस्टमेंट करे तालीम जी बहितरी लाइ को क़दम खणनि, पर ईअं थियो कोन्हे। सफ़ा ॾिसो पाण था त ऊंदहि लॻी पई आहे। सही जी। अच्छा, जेकॾहिं अव्हां जो कहिड़ो मौक़िफ़ आहे इन हवाले सां, उस्तादनि जी भर्ती जे हवाले सां या तालीम खाते जे हवाले सां अव्हां जो कहिड़ो मौक़िफ़ आहे? अव्हां कहिड़ो मुतालबो रखणु चाहियो पिया? असांजो त हुकूमत सॻोरी खां इहो ई मुतालबो आहे त अहिड़नि ऑफिसरनि जे ख़िलाफ़ फिलफोर कार्रवाई कई वञे जेके मुसलसिल अवाम जे अपीलनि जे बावजूद बि पंहिंजी हिकिड़ी अहिड़ी ऊंदाही जो मुज़ाहिरो कनि था, अखियूं ॿूटियूं वेठा आहिनि, त पोइ उन्हनि खे इन्हनि कुर्सियुनि तो हटायो वञे। सही। ठीकु आहे। या जॾहिं उहे अहिड़ी नाअहली जो मुज़ाहिरो कनि था त पोइ उहे छो वेठा आहिनि? सही। उहे वेठा छो आहिनि? असबाब कहिड़ा आहिनि? छा उन्हनि खे ईअं विहारियो वियो आहे त शोपीस करे या कंहिं कम जे लाइ? जेकॾहिं कंहिं कम जे लाइ आहिनि त पोइ उहे बहितर प्लान छो था कनि? पोइ असांखे उहे उस्ताद छो था ॾियनि? पोइ असांजे स्कूलनि खे आबाद करण जी कोशिशि छो था कनि पिया? सही। असबाब कहिड़ा आहिनि न, इहे असबाब घुरिजनि ऐं पोइ अहिड़नि ऑफिसरनि खे इन्हनि सीटुनि ते न रहणु घुरिजे न। जी जी, वॾी महिरबानी अमानुल्लाह साहब, असांखे इन अहम इशू बाबति आगाह कयो।